पावन दादू में ख़बरवात पहुंचाईंदासीं। खुराक खाते सिंध में कणक के गोबिन में मुलविस ऑफिसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे ॿिनि इंस्पेक्टरनि खे मुअत्तल करे छॾियो आहे। तफ़सील वालकोए था दादू मां अशफाक मलिक टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। अशफाक, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में खुद खाते में करोड़े रुपयनि जी कणक जेको आहे उहा खुर्द बुर्द करण जो इंकशाफ थियो आहे। गुज़िरियल ॾींहुं बि जो ही फूड इंस्पेक्टर जे मथां केस दाख़िल कयो वियो हो। हिन महिल बि डायरेक्टर फूड सिंध इन मामले जो नोटिस वरितो आहे। उन में वधीक जेकी मोंदर जे गोदाम जो सेंटर जो इंचार्ज हो शुहैब मंगसी, जोही जे असगर पंवर ऐं ॿियनि खे जेको आहे सो मुअत्तल करे छॾियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही कणक जेका आहे उहा अरबे रुपयनि जी दादू जे फूड इंस्पेक्टरनि गोदामनि में रखण जे बदिरां खुलियल आसमान रखे उनजी देखभाल न कई ऐं उन खां पोइ उहो बरसातुनि जे दौरान उहा कणक ख़राब थी वई, जंहिंजे करे सिंध हुकूमत खे अरबे रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। अशफाक, केतिरा टन कणक इहा ॿुधाए पई वञे ख़राब थी आहे? त ॿुधायो पियो वञे त ही तक़रीबन 54 करोड़ रुपयनि जी लागत जी जेका कणक हुई उहा फूड इंस्पेक्टरनि बेध्यानी करे उहा ज़मीन खुलियल आसमाननि ते रखी, जंहिंखे ढकायो बि न वियो पालनि सां, जंहिंजे करे बरसातुनि खां पोइ हुन में बरसाति पई ऐं उहा कणक ख़राब थी वई। केतिरी कणक जेको आहे सो उतां उन्हनि खे ग़ाइबु करे उन जॻह ते कणक जी ॿोरियुनि में जेको आहे सो मिटी ऐं पथर विझी उहा कणक जो पूरा कयो वियो। इन जो जेको आहे मुसलसिल एंटी करप्शन जांच करे पई। जांच करण खां पोइ हिकु जेको जोही जो फूड सेंटर आहे उते इहा ज़ाहिर थी त हुन जेको आहे सरकारी गोदामनि में कणक रखाइण जे बदिरां उहा खुलियल आसमान हेठि रखी ऐं उनखे उनजी देखभाल बि न कई, जंहिंजे करे हू बरसातुनि पवण जे करे उहा कणक ख़राब थी वई ऐं उहा कणक ख़राब थियण जे करे उनजे मथां एंटी करप्शन में केस दाख़िल कयो वियो आहे। अॼु बि जेको आहे सो सिंध फूड खाते जो जेको डायरेक्टर आहे उन बि जेको आहे सो वधीक ॿिनि फूड सेंटरनि जे इंचार्जनि खे मुअत्तल करे जेको आहे जांच जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अच्छा अशफाक, गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो त कणक जो बंपर फसल हींअर सिंध में नथो आहे। दादू में जेके कणक ख़रीदारी जा सेंटर आहिनि उहे खुली सघिया आहिनि या न? हा जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन महिल कणक जेको आहे उहा दादू में लही चुकी आहे, उहा मार्केट में अची वई आहे। पर बदकिस्मती सां चवणो पए थो त दादू ज़िले जे अंदरि कंहिं बि हंध ते अहिड़ो को बि जेको आहे सेंटर न खुली सघियो आहे जंहिंजे करे आबादगारनि खे को फ़ाइदो मिले। आबादगार जेको आहे सो उहे हिन महिल दादू जे वापारियुनि जे हथां लुटिजी रहिया आहिनि। उहा कणक जी फी बोरी ते जेके वापारी आहिनि 1500 खां 2000 रुपया घटि कणक जी बोरी ख़रीद करे रहिया आहिनि ऐं जंहिंजे करे आबादगारनि खे लखें रुपयनि जो नुक़सानु पइजी रहियो आहे। कुझु ॾींहं पहिरियां आबादगारनि दादू ज़िले जे अंदरि फूड सेंटर न खुलण जूं शिकायतूं कयूं ऐं इhtजाज पिणु कया, पर हिन महिल ताईं उन ते अमल न थी सघियो आहे। ठीकु आहे अशफाक मलिक, मुंहिंजी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।